सिंध काबीना में तब्दीली कई वई आहे। सूबाई वज़ीर उवैस कादर शाह खान ट्रांसपोर्ट वारी वज़ारत वापस वरती वई ऐं शर्जील मेमण के सूबाई वज़ीर बणायो वियो आहे। नोटिफिकेशन भी जारी कयो वियो। शर्जील मेमण सुभाणे सूबाई वज़ीर तौर हल्फ खणंदो। सिंध काबीना में तब्दीली कई वई आहे ऐं ट्रांसपोर्ट खाते जो सूबाई वज़ीर तब्दील कयो वियो आहे। उवैस कादर शाह खां इहा वज़ारत वापस वरती वई ऐं शर्जील मेमण के ट्रांसपोर्ट जो सूबाई वज़ीर बणायो वियो। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे ऐं शर्जील मेमण सुभाणे सूबाई वज़ीर तौर हल्फ खणंदो। सिंध के शहरन में ट्रांसपोर्ट जो बेहतर निज़ाम न अची सघियो। सिंध काबीना में तब्दीली कई वई आहे। उवैस कादर शाह खां ट्रांसपोर्ट वारो खातो वापस वरतो वियो ऐं शर्जील मेमण के इहो खातो ॾिनो वियो आहे। शर्जील मेमण सुभाणे सूबाई वज़ीर तौर हल्फ खणंदो। सिंध काबीना में तब्दीली कई वई आहे ऐं उवैस कादर खां ट्रांसपोर्ट वारी वज़ारत वापस वरती वई। शर्जील मेमण के ट्रांसपोर्ट जो सूबाई वज़ीर बणायो वियो आहे। शर्जील मेमण सुभाणे सूबाई वज़ीर तौर हल्फ खणंदो। सिंध में ट्रांसपोर्ट निज़ाम बेहतर न थी सघियो। कराची में केतिरनि सालनि खां नयूं बसिस न अची सघियूं। सिंध काबीना में तब्दीली कई वई। उवैस कादर खां इहो खातो वापस वरतो वियो आहे ऐं पीपी अॻवान शर्जील मेमण के ट्रांसपोर्ट वारी वज़ारत ॾिनी वई आहे। शर्जील मेमण सुभाणे सूबाई वज़ीर तौर हल्फ खणंदो। सिंध काबीना में तब्दीली कई वई। उवैस कादर खां ट्रांसपोर्ट वारी वज़ारत वापस वरती वई आहे ऐं शर्जील मेमण के सूबाई वज़ीर बणायो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन भी जारी कयो वियो ऐं शर्जील मेमण सुभाणे सूबाई वज़ीर तौर हल्फ खणंदो। सिंध काबीना में तब्दीली कई वई आहे ऐं उवैस कादर जंहिंमें ट्रांसपोर्ट वारी वज़ारत हुई उन खां इहो खातो वापस वरतो वियो आहे। शर्जील मेमण के ट्रांसपोर्ट वारो सूबाई वज़ीर बणायो वियो आहे। शर्जील मेमण सुभाणे सूबाई वज़ीर तौर हल्फ खणंदो। सिंध काबीना में तब्दीली कई वई आहे। ट्रांसपोर्ट जो खातो उवैस कादर खां वापस वठी शर्जील मेमण हवाले कयो वियो आहे। सिंध में ट्रांसपोर्ट के निज़ाम में का बेहतरी न अची सघी के नयूं बसिस न अची सघियूं। शर्जील मेमण के हाणे इहो सूबाई वज़ीर बणायो वियो आहे ट्रांसपोर्ट खाते जो, जेको सुभाणे सूबाई वज़ीर तौर हल्फ खणंदो। दोदो चांडियो खां तफ़सील मालूम कयूं था। दोदो वधीक आगाह कजो। हिकु भेरो ॿीहर जेका आहे उहा रदो बदल कई वई आहे। शर्जील मेमण खे सिंध काबीना में शामिल कयो वियो आहे, जेको सुभाणे पंहिंजे अहदे जो हलफ़ खणंदो। शर्जील मेमण जे हलफ़ खां अॻु में ई उनजो नोटिफिकेशन जेको आहे उहो तयारु कयो वियो आहे, जारी कयो वियो आहे ऐं गॾो गॾु उनखे ट्रांसपोर्ट वारो खातो बि ॾिनो पियो वञे ऐं इहो खातो जेको अवैस कादर शाह उनखे डीनोटिफाई कयो आहे। अवैस कादर शाह जेको ख़ुशी शाह जो आहे भाइटियो आहे, उन खां इहो खातो जेको आहे उहो वापसि वरितो वियो आहे ट्रांसपोर्ट वारो ऐं इहो बाज़ाब्ता तौरु उनजो नोटिफिकेशन जेको आहे जारी कयो वियो आहे। सुभाणे शर्जील मेमण जेको आहे उहो वज़ीर तौरु हलफ़ खणंदो ऐं जीअं ई हलफ़ खणंदो त उनजो नोटिफिकेशन अॻु में बि तयारु कयो वियो आहे ऐं उन नोटिफिकेशन ज़रिए शर्जील मेमण जेको आहे उहो वज़ीर थींदो ऐं काबीना में पूरो ॿीहर जेका आहे रदो बदल कई वई आहे। अॻु में चयो पियो त एमक्यूएम खे शामिल कयो वेंदो, पर एमक्यूएम खे शामिल करण खां अॻु में ई जेको आहे हीअ तब्दीली आंदी वई आहे। शर्जील मेमण जेको आहे उनखे सिंध काबीना में शामिल कयो वियो आहे।